सदी कंप्यूटराइज ज़मानो दुनिया में अटकल 5 करोड़ सिंधी सॼी दुनिया में पकड़ियल सिंधियुनि खे वेझो आणण लाइ पहिरियों कदम सिंधु दर्शन संगम आहे नौजवान तकनीकी माहिरनि जो। सिंधु दर्शन मेलाप आहे क़ाबिल ऐं मक़बूल फनकारनि जो। पंहिंजी ॿोलीअ में ॻाल्हाइण प्रोग्राम करण ॾिसण हिकु अहिड़ी कोशिश साबित थींदी जेका देश परदेश जे सिंधियुनि खे पाण में मिलाए सघे। सिंधु दर्शन ते तव्हां दर्शन करे सघंदा पंहिंजी संस्कृति सभ्यता रीतियुनि ऐं रस्मुनि जो कला ऐं विंदुर जो। अचो त गॾिजी पाण में ॻायूं ऐं वॼायूं पंहिंजी कला साहित्य ऐं ॿोलीअ खे बचायूं। सिंधु दर्शन सिंधु दर्शन ॻायूं वॼायूं ॿोली बचायूं। दोस्तों, सिंधी मुझे मान आए, सिंधी मुझी शान आए। इन्हें दुनिया में हर एक रिश्ते जी खास पहचान आए। क्योंकि रिश्तन बिना तई सजी दुनिया वीरान परेशान है, सुनसान है, बिल्कुल सुनसान।
सिंधु दर्शन के कयो सब्सक्राइब जेको आहे फ्री जिते तव्हांखे सिर्फ़ पंहिंजो नालो लिखणो आहे पंहिंजो ईमेल आईडी ऐं पंहिंजो मोबाइल नंबर ऐं तव्हां अची वेंदा सिंधु दर्शन जे अंदर। हल्लो भेड़ा और ये सब तो वेल प्लान्ड हो हिकिड़ो ज्ञान सेखारींदड़ प्रैंक हो ज्ञान मिलियो ना जय झूलेलाल।